नाज़रीन, बाडهه में दावत इस्लामी तरफ़ां थैलेसीमिया में मुब्तला ॿारनि जे लाइ हिकु ॾींहं जी ब्लड कैंप लगाई वई आहे। इन हवाले सां ॾिसूं था नबी रज़ा बलोच जी हीअ रिपोर्ट। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल दावत इस्लामी बाडरा जी तरफ़ां ब्लड डोनेशन कैंप लगाई वई आहे। थैलेसीमिया जे मरीज़नि जे लाइ मुसलसल लॉकडाउन जे करे थैलेसीमिया जा मरीज़ सफ़र कनि था, उन्हनि जे मदद करण जे लाइ दावत इस्लामी अॻिते आई आहे। तव्हां भी दावत इस्लामी जो साथ ॾियो। होम्योपैथिक डॉक्टर हिते असां दावत इस्लामी जे तहत जेको आहे सो थैलेसीमिया जे मरीज़नि लाइ दावत इस्लामी जे तरफ़ तां अतियो रत ॾियण था चाहियूं ऐं असां पाण आया आहियूं। सभिनी दोस्तनि खे इल्तिजा था कयूं त उन्हनि में अची करे रत जो हथो ॾेई करे मासूम ॿारनि जी ज़िंदगी बचाई वञे। इहे मुश्किलातूं सिर्फ़ु लॉकडाउन जे करे ई आयूं आहिनि ऐं जेका हींअर मुबी बीमारी वग़ैरह हले थी पई उन जे तहत आयूं आहिनि। असां सभिनी मुस्लमान भाइरनि खे इल्तिजा कयूं था ऐं हर फ़र्द खे कंहिं मासूम जी ज़िंदगी बचाइण ख़ातिर पंहिंजी रत जो हथो ॾेई करे ऐं ब्लड डोनेट कनि पिया। ऐं तव्हांखे बि सजेशन आहे त अचो जल्द खां जल्द ब्लड डोनेट कयो। जेके बि नंढड़ा ॿार आहिनि थैलेसीमिया जा उन्हनि जे लाइ असां सभिनी खे अर्ज़ु था कयूं त अची जेको आहे ब्लड डोनेट कयो। थैलेसीमिया जे जेका ॿार आहिनि तमामु तकलीफ़ में हुया, जंहिंमें अमीर अहले सुन्नत हज़रत मौलाना इलियास क़ादरी साहब जे हुकुम जे मुताबिक़ थैलेसीमिया जे ॿारनि जे लाइ रत जे डोनेशन जी इहा मुहिम हली रही आहे। अॼु असां बाडरा शहर में आया आहियूं ऐं असांजी हीअ कैंप हली रही आहे, जंहिंमें तमामु दोस्त वधि में वधि शिरकत करनि था।